नवाब अली मोहम्मद भरसां ॻोठ इस्माइल भंड में नवाबशाह ज़िले जे बासर सियासी माण्हुनि पारां ज़री ज़मीन ते दे बम्बई में 100 एकड़नि ते कब्ज़ो करण ख़िलाफ़ ॻोठ इस्माइल भंड जे भंड बिरादरी ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ बिरादरी जे 100 माण्हुनि एहतजाज कंदे सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बासर असांखा ताक़तवर आहिनि 50 खां 60 हुन सां गॾु मोबाइलूं आहिनि 8-10 वीगो आहिनि 15-20 कारूं आहिनि ऐं 200 खां मथे हथियारबंद आहिनि जेका दहशतगर्दी आहे ज़ोरी ज़बरदस्ती असांजे हिरासां करे घरनि ते तशदद ऐं असांजे बचनि ॿारनि खे धक हणी ऐं उते हथियारबंद विहारे अथनि। हींअर अची ज़रदारी माफ़िया ज़ाहिर थी आहे एतिरनि सालनि में अबे ॾाॾनि खां वठी जॻह जे हुया धणी हुया इन्हनि शइ जी मालिकी हुई इन्हनि खे त तॾहिं केॾे विया। पार्टी जो नारो आहे त माना लटो कपिड़ो अझो, हाणे लटो कपिड़ो अझो त ठहियो पर रंधो कंदो हिननि भंड बिरादर ऐं ओठा बिरादर आहे जेको कलोड़ा बिरादर आहे ऐं ॿियूं बि खोड़ बिरादरियूं आहिनि जंहिंजे ज़मीननि ते हिन नाजाइज़ी ऐं ॾाढ ऐं जबर जेको करे कब्ज़ो कयो आहे। वज़ीर आज़म वज़ीर आला ऐं सिंध गवर्नमेंट खे जेको अपील था कयूं ऐं सिंध जा जेके क़ौम परस्त पार्टियूं ऐं अदीब दानिशवरनि खे अपील था कयूं त ख़ुदारा हिन भंड बिरादरी ऐं हिननि सां इंसाफ़ कयो वञे। हिन सां कुझु न कुझु त बाबा कयो कंदो त तव्हांजी इज़त इहो लॻे कंदो त भेण हिननि जूं जेके सर्वे ज़मीनूं आहिनि उन्हनि ते सियासी बासरनि जो जेको कब्ज़ो आहे उनजो नोटिस वठी इन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन अब्दुल वहाब संगरा सां गॾु एजाज़ अली संगरा, सिंध टीवी न्यूज़, नवाब अली मोहम्मद।